सरदार अपना जे यार ही तो रईस गफ्फार खान का वधिक पे तो बिजली रखे अरे बिजली न चरिया पावर चाहो पावर हाँ इहो ही पावर तो रखे यार घर हलियासी न वेहण जो ची न वरी चांहि जी सलाई वरी ची हली ता ॿाहिरि घिटी में मुझे इंतजार कयो ही रईस गफ्फार खान का वो वधिक अदा खैरू के मारन जो प्रोग्राम ठायो थो जा कुर्बान इन वक्त रईस कमाल खान है गफ्फार खान का वधिक असांजे लाइ खैरू खतरनाक है जेकॾहिं खैरू के जिंदा छॾियोसीं त पोइ असां जिंदा न रही सघंदासीं फैसलो भी थियो जो जेके सॼा सुला मसला बाबा साईं उहे बि टरी विया ऐं ॿियो जेको अधीअ जे मथां ख़तरो हुयो न उहो बि ख़ैर सां बाबा साईं टरी वियो हाणे त अधीअ खे इजाज़त ॾियो त मां उनखे पंहिंजे घर वठी वञा जॾहिं न दिलि पंहिंजे वस मां निकिरी वञे पोइ ख़ुशियूं हुन दिलि मां कोई दूर हली वेंदियूं आहिनि हाणे तूं ई ॿुधाए हीअ फिकी मुर्की कीअं मुनाफ़क़त खे पंहिंजी दिलि में जाइ ॾियां